ते मोहब्बत जो इज़हार न करण भी केॾो अज़तनाक हूंदो आहे। पंहिंजी भेण जे करे पंहिंजी मोहब्बत कुर्बान कयूं ऐं अॼु पर हाणे थी बि छा थो सघे। चरी विसारे छॾ, सभु विसारे छॾ। पई खणी पसा पसंद करण पिणीअ थी। रफ़ीका, तू अॼु ताईं मोहब्बत खे सम्झी कोन सघियो आहे। तो ख़बर आहे त जेकॾहिं अॼु दादा ज़िंदा हुजे त मुंहिंजो सारंग 1.5 साल जो हुजे। ऐं ज़ाहिदा रफ़ीक, मां तुंहिंजे दर्द खे सम्झां थी। न, तू कोन थी सम्झे। तोखे कहिड़ी ख़बर त विछोड़ जो दर्द छा थींदो आहे। हाँ, तू सच तो चवी। शायद मुझे सीने में दिल ना है या वरी पर मुझे अखियूं ख्वाब नथी ॾिसी सघनि। इरम, मां तोसां मोहब्बत जो फ़लसफ़ो डिस्कस करण कोन आयो आहियां। मां सिर्फ़ तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त सुभाणे जबार जेल मां आज़ाद पियो थिए। इन सां गॾु मुंहिंजो इंतज़ार बि ख़तम थींदो। रफ़ीक, तू सम्झी छो नथो। जेको कुझु थियो उहो सिर्फ़ हादसो आहे ऐं जबार खे हुन सज़ा मिली चुकी आहे। No, you're wrong. That was murder. ऐं हुन मुंहिंजे पूरे ख़ानदान खे बेमौत मारे छॾियो। हुनखे ज़िंदा रहण जो को बि हक़ न आहे। रफ़ीक, तू सोचियो आहे त मतां तुंहिंजे वजूद सां ॿियो को वजूद वाॻियल हुजे। इरम, मां को ॿार न आहियां। ख़ैर, मूं समूरी मिल्कियत तुंहिंजे नाले करे छॾी आहे। ऐं हाणे हिकु लफ़्ज़ बि न। ऐं हा, टेक केयर। Salim? Oh, bad scare. Assalamualaikum. Insyaallah, betul. Kita masalah. Baik. कानून की रस्तो बदल गया है। छो तो खबर ना है। दोस्त की हैसियत में है या पुलिस वाली हैसियत में? बंदी पर किसी को भी सवाल तो करे। वो हिते छो आया है? मुनी जबार के घर ते पैरों डे फोर्स भी आ। रफीक, जबार के कैल रोजी सजा मिली चुकी है। केतरी? सिर्फ 2 साल। सिर्फ 2? जबार का जेको कुछ थियो एक हादसो हो। जेको कुछ तू करण चाहे तो कत्ल है। दो इन सजा उम्र कैद या मौत है ना। ये है ना।
कबूल आहे। ॿियो हुकुम कर। छो जज़्बात में अची पाण खे मुफ़्त में माराई थो? सियाणो थी। हूं बि मां ज़िंदा किथे आहियां जो मरी वेंदुसि। ख़ैर तूं चांहि पीअंदे या थधो? मुंहिंजा दोस्त प्लीज़ ॾोह करण खां बहितर अथई ॿीहर ज़िंदगी जे काफ़िले में शामिल थिए। प्लीज़ कम बैक। ॿियो कुझु? केरु थो चए त पढ़ियल लिखियल जाइल न हूंदा आहिनि? रफ़ीक नेठ तू मुझो नंबर हथ करे वएं। रुगो नंबर? मूं तो गोली भी गोले लदी है जे तो तुझो नालो लिखियल है। रफ़ीक तहां अमीर है पढ़ियल लिखियल मानू ॾाढा बुज़दिल हूंदा आहियो। ऐं ॿी ॻाल्हि त हुकूमत अञा ख्वाब ॾिसण ते को बि टैक्स न लॻायो आहे। ॾिस ॾिस तूं बि ख्वाब ॾिस। जबा मां मौत खां अॻु में तुंहिंजे चेहरे ते डपु ॾिसण थो चाहियां। इन करे तोखे हरार छॾे थो ॾियां। डपु? छाजो डपु? ॾिस रफ़ीक तूं 10 ॾींहंनि खां वठी मुंहिंजो पीछो करे रहियो आहीं ऐं अञा ताईं कुझु करे न सघियो आहीं। पंहिंजे हथ जी लकीरनि में गौर सां ॾिस। तुंहिंजे हथ जी लकीरनि में मुंहिंजी मौत जी लकीर न हूंदी। रफ़ीक अजाए पंहिंजो वक़्तु ज़ाया न कर। न कर पंहिंजो वक़्तु ज़ाया। जेकॾहिं एतिरी तकड़ अथई त सम्झ त मां तुंहिंजे साम्हूं मौत बणिजी कॾहिं बि अची सघां थो। दोस्त सम्झी मां तोखे हिकु सलाह ॾियण थो चाहियां त मूंखे मारण जो इरादो पंहिंजे दिलि मां कढी छॾ। ॾिस मुंहिंजा भाउ मूंखे अहसासु आहे त जेको कुझु थियो आहे ग़लति थियो आहे, पर अलाए छो रफ़ीक मूंखे तो ते तरस थो अचे। पंहिंजो अहसासु पाण वटि रख। तो जेका ग़लती कई उनजी मां तोखे इबरतनाक सज़ा ॾींदुसि ऐं अहिड़ी सज़ा जंहिंखे ॾिसी जीअं कोई बि पंहिंजे हथ में कानून न खणी सघे। सम्झई? लॻे थो त हिन जो दिमाग़ ख़राब थी वियो। हिन जो बि बंदोबस्तु करणो पवंदो।
हेलो 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 केर रफीक रफीक तू हाँ मां तुंहिंजो मौत रफीक ये छा बदतमीजी आहे मूंखे गौर सां ॾिस मुंहिंजे अखियुनि में समायल ओजागनि खे गौर सां ॾिस ऐं मुंहिंजे अखियुनि में ख्वाबनि जे कब्रिस्तान खे गौर सां ॾिस ॾिस रफीक रफीक मां पंहिंजी ग़लती जी सज़ा भोगे आहियां तुंहिंजी मुजरमाना ग़फ़लत मूंखे बर्बाद करे छॾियो अरे तूं त 2 सालनि में ॿाहिरि निकिरी आहीं जेल खां पर मुंहिंजी ज़ाइदा अञा ताईं कोन मोटी मुंहिंजी ज़ाइदा अञा ताईं कोन मोटी छा मूंखे मारण सां तुंहिंजी ज़ाइदा मोटी ईंदी जेकॾहिं तूं ट्रैफिक सिग्नल न टोड़ी हां थोरो कानून जो एहतराम करी हां ऐं 2 पल सिर्फ़ 2 पल गाड़ी बतीर से बीह रही हां त छा थी पवई आहे तव्हां माण्हू कानून खे मज़ाक छो था समझो ॾिस रफीक सियाणो थी मां मञा थो त मूंखां ग़लती थी आहे मां मञा थो छा मूंखे मारे तूं ग़लती न करे रहियो आहीं छा इहा कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी न आहे न इहा बग़ावत आहे हिन सिस्टम खां जिते कानून त ठहनि था पर उन ते अमल दरामद कोन थो थिए जेकॾहिं कानून तोखे मुनासिब सज़ा ॾिया त मां ईअं छो कयां छो जेकॾहिं आबिद खे मुंहिंजो ॿुधाई गोली मथे खां पार हूंदई वठ हेलो जबा जेकॾहिं रफ़ीक तो वटि हुजे त 2 भेरा न कजांइ न न ठीकु आहे तूं हीअं कर हिनखे ॻाल्हियुनि में उलझाए असां जल्दी पहुचूं था मूं वटि छो ईंदो न न ठीकु आहे असां अचूं था बहरहाल पंहिंजो ख़्यालु कजांइ रफीक रफीक तू हिन वक्त होश में नहीं तू चलो थी वियो आहीं हाँ हाँ मां होश में न आहियां चरियो थी वियो चरियो ऐं चरियो थियां बि छो न ऐं मुंहिंजी ज़ाइदा मुंहिंजे साम्हूं दम ॾिनो मुंहिंजे ॿार हुन हिन दुनिया में कोई साह बि कोन खयो अड़े ज़ालिम तोखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी ज़ाइदा हुन ॾींहुं केॾी ख़ुशि हुई ॿार लाइ हीअ वठंदासीं ॿार लाइ हू वठंदासीं रांदीका वठंदासीं पींघो वठंदासीं राति जो कैंडल डिनर कंदासीं ऐं उहा मुंहिंजे साम्हूं तड़पंदी रही लुछंदी रही हेठि मरी वई अञा तो चई त मां चरियो न थियां रफीक ॾिस रफीक ही सब कुछ मुजाणे माने नहीं करे छा भा तोसां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी जो मां तोसां ईअं कंदुसि तुंहिंजी ज़िंदगी बर्बाद कंदुसि तोखे कहिड़ी ख़बर त हिकु औरत लाइ पहिरियों भेरो माउ थियण जी ख़ुशी छा थींदी आहे ऐं तोखे कहिड़ी ख़बर त मूं पीउ थियण जी ख़ुशीअ में केतिरा ख़्वाब ॾिठा त पोइ ठीकु आहे मार हला बोली जेकॾहिं मूंखे मारण सां तुंहिंजी ज़ाइदा ऐं तुंहिंजो ॿार वापसि अची सघनि था
तो मार मुके आला गोली। मुझे खबर है तो आप वक्त न ऐं हूं तो दोस्त है मां चंगी तरह सुना जब आप जेकर मुझे जियण हुजा खुदा की कसम मां तो कोन मारिया पर छा कया अलाए जे छो हेलो अबिद हेॾे अचण जी का बि ज़रूरत न आहे मां पाण थाणे अचां थो एम्बुलेंस मोकिले जबार जो लाश खणाए वठो रफीक जेकॾहिं तूं मुंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ बयान ॾिनी यार शायदि मां तोखे बचाए वठंदुसि आबिद वो 28 सालन खां मुंहिंजे इंतज़ार में आहे तोखे कहिड़ी ख़बर यार मूंखे पंहिंजी ज़ाइदाद वञण जी कहिड़ी तकड़ आहे तूं ख़ुदकशी न कर यार पर जेको मां तोखे चवां थो तूं उहो कर प्लीज़ यार तूं जबार खे मारे पंहिंजो इंतकाम वठी चुको आहीं ॿियो तोखे छा खपे हाणे ॿुधाए हाँ रफीक तोखे जिद न करण घुर्जे आबिद ठीक पियो चवे इरम मां बेवस आहियां मजबूर आहियां मुंहिंजो रूह हिन पिंजरे मां आज़ाद थियण थो चाहे आबिद मौत हमेशह विछोड़े जा ज़ख़्म ॾिना आहिनि मगर ही पहिरियों मौत हूंदो जेको ॿिनि रूहनि खे मिलाईंदो ॿिनि विछड़ियल रूहनि खे मिलाईंदो यार मतिलब तो तुंहिंजी ज़िंदगी में असांजी का बि हैसियत न आहे नंढपण जी दोस्ती भाइरी ये सब रिश्ता नाता खत्म सब खत्म छा असां तुझे कुछ भी न रहियूं तू ठीक न पियो करी दिस इज नॉट फेयर जॾहिं ज़िंदगी मौत जो रूप धारे वठे तॾहिं कंहिंजी का बि हैसियत न रहंदी आहे मूं जेको कुझु कयो होश ऐं हवास में कयो क़त्ल जी नियत सां कयो ऐं कंहिं बि कातिल जी सज़ा मुंहिंजे ख़्याल में त ज़िंदगी नथी थी सघे यार एॾी बेवफ़ाई एॾो धोखो बिल्कुलु ईअं बेमरवती दिस इज रॉन्ग यार दिस इज रॉन्ग मूं ते हिकु एहसान कंदे आख़िरी इन खां पोइ तोसां कॾहिं का बि हुजत न कंदुसि हुकुम कर तूं हुकुम त करे ॾिस हिन प्यारे दोस्त खे तूं हुकुम त कर चओ त सही पुलिस पेपर्स अहिड़े नमूने सां तयारु कजांइ जीअं मूंखे घटि में घटि मौत जी सज़ा आराम सां मिली वञे
सब कलम हणी छॾ सब प्लीज यार केस जल्दी चालान कया प्लीज चरी रोहित छो थी अज पंहिंजी आख़िरी मुलाक़ात आहे इन खां पोइ तूं मूंखे कॾहिं बि कोन ॾिसी सघंदी मूं मोहब्बत जा कई दास्तान पढ़िया आहिनि ऐं हर दास्तान जे हर किरदार जे विछोड़े दर्द ऐं तड़प खे महसूस कयो अथव पर इरम के दास्तान जो हिस्सो नाहे ऐं न ई मां ज़ाइदा किरदार आहियूं बस ॻाल्हि चाहतुनि जी आहे त पोइ तूं कॾहिं मुंहिंजी नखियुनि में रियो भाई छो न ॾिठो मूंखे ख़बर आहे पर छा मां तुंहिंजे क़ाबिल न हुयसि तोखे ख़बर आहे न सुभाणे जॾहिं हिन धरतीअ ते सिज जो पहिरियों किरणो पवंदो जॾहिं पहिरियों पखी उॾामण लाइ पंहिंजा पर खोलींदो तॾहिं मां हिन दुनिया में न हूंदुसि सुभाणे बाख फुटीअ महिल मां पंहिंजी ज़ाइदा ऐं सारंग सां वञी मिलंदुसि जेकॾहिं मां बि तोसां गॾु हलणु चाहियां त पोइ तूं मूंसां गॾु नथी हली सघीं छो छाकाणि त मां जिते वञी रहियो आहियां उते तुंहिंजी भेण रहे थी मूंखे पंहिंजी नौकरानी करे रखिजो छरी उते नौकर रखण बि ॾियनि था अलाइजे न हिकिड़ी ॻाल्हि चवां तूं आबिद सां शादी करे छॾ ईअं सम्झ त इहा मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश आहे मूं आबिद जी अखियुनि में तो लाइ मोहब्बत ॾिठी आहे तो ठीक ना है क्यों ॾाढो ख़राब है दोस्त मां न पर ही सिस्टम ख़राब है जिते दौलतमंद न गया कानून ऐं इंसाफ़ बेवस आहे आबिद सिग्नल जी ख़िलाफ़ वर्ज़ी को मामूली ॾोह नाहे मामूली ॾोह जब्बार जी हिकिड़ी ग़लती छा मां छा करे छॾियो अॼु खां पोइ मां कंहिंखे बि दोस्त न बणाईंदुसि कंहिंखे बि न तूं जेको कुछ भी मुझे लाइ कयो ते लाइ महिरबानी कर जिंदगी में मूंखां का ग़लती थी हुजे त मूंखे माफ़ करे छॾजांइ
शायद हाणे मूंखे हिन जी ज़रूरत न आहे। मूं ॿुधो आहे त शादी खां पोइ मोहबत घटिजी वेंदी आहे। मोहबत हासिल करे वठण जो एहसास फ़ासिला पैदा करण में अहम किरदार अदा कंदो आहे। पर छा ॿुधाए न, चुप छो थी वई? तूं मूंखे शादी खां पोइ एतिरी मोहबत ॾिनी जंहिंखे आउं समेटण बि चाहियां त उमिरि गुज़री वेंदी। ज़ाहिदा, मुंहिंजे मन में तो लाइ अञा बि ओतिरी मोहबत आहे। जे तूं 100 जनम ॿिया बि वठंदी त बि ही मोहबत ख़तम कोन थींदी। शादी खां कुझु हफ़्ता अॻु तूं मूंखे लंदन मां ख़त लिखियो हो, सो मूं सोचियो त उहे लफ़्ज़ मां तुंहिंजे वाता ॿुधंदसि। अॼु माहौल बि आहे, मौक़ो बि सुठो आहे। प्लीज़ तोड़े जे हिन वक़्तु तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में 7 समुंडनि जो फ़ासिलो आहे, पर पोइ बि मुंहिंजे सोच जे गुलशन में तुंहिंजूं यादूं पोपट बणिजी फिरंदियूं थियूं रहनि, छाकाणि त मुंहिंजे सोच जे हर हिसे में तुंहिंजी मोहबत जा गुल एतिरा टिड़ियल आहिनि। सिज लहण खां पोइ हर राति मुंहिंजी सोचनि जो तर खड़काईंदी आहे ऐं तुंहिंजी अखियुनि जी कजल जी ख़ैरात घुरंदी। हर गुल टिड़ण खां अॻु तुंहिंजे वारनि जो वास घुरंदो आहे ऐं तारा तुंहिंजे सींद सवारण जा सवाली आहिनि। तूं आहीं त मां केॾो अमीर आहियां, थोरो सोच। जेकॾहिं तूं मुंहिंजी ज़िंदगी में न हूंदी त मां छा हूंदुसि? जान, मां तोखां सवाइ कुझु बि न आहियां, कुझु बि। जी टाइम छा थियो आहे? 2:45 पिया थियनि। घणी किथे तव्हां काएं बि वठी वेंदा? 4:45 वॻे। थोरो जल्दी नथो थी सघे? हा, जल्दी नथो थी सघे। रफ़ीक साहब, मौत जी सज़ा ते अमल दरामद 2 ॾींहं रोकाए सघां थो, पर दोस्त हिसे सां चवां थो सुभाणे रहम जो अपील दाख़िल कराए। न यार, न, हिन जी का बि ज़रूरत न आहे। का आख़िरी ख्वाहिश? जेका ख्वाहिश हुई सा पूरी थियण थी आहे। सिगरेट, कागज़, पेन या ॿियो कुझु? नो थैंक्स, थैंक्स अ लॉट। कुझु बि न खपे। तव्हांखे डपु नथो थिए? थोरी देरि खां पोइ तव्हां मतिलब त तव्हांखे मुंहिंजे चहिरे मां लॻे त मां ॾिनल आहियां। न, इन करे त मां हैरान आहियां। मूं हिते आख़िरी लम्हनि में वॾनि खे ड्राई पट थींदो ॾिठो आहे, पर यार मां तो जहिड़ी हिमत कंहिं में न ॾिठी आहे। मां मञा थो त हीअ ज़िंदगी
ॾाढी हसीन आहे ये कायनात, ये ॾींहुं राति, हिन कायनात जो चपो चपो ख़ूबसूरत आहे, पर ज़िंदगी हमेशा मौत जी छांव में गुज़रे थी ऐं नेठ मौत ज़िंदगी ते ग़ालिब थो थी वञे। पोइ डपु छा जो? मूं बि ज़िंदगी गुज़ारण जा के ख़्वाब ॾिठा ऐं जॾहिं ज़िंदगी बेमक़सद थी वञे, को ख़्वाब का ख़्वाहिश बाक़ी न रहे, तॾहिं माण्हू जे बि त छो ऐं कंहिं लाइ? रफ़ीक साहब, इहा तव्हांजी त राय थी सघे थी, पर ज़िंदगी बेमक़सद न थींदी। बस यार रफ़ीक, अचो हाणे टाइम पूरो थियो। बस यार, बस इन्हीं का वधी कान अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आज संग संग प्रोग्राम में मां सईद तुनियो तव्हांजी ख़िदमत में, जंहिंमें तव्हां ॾिसी ॿुधी सघंदा आहियो पंहिंजी पसंदि जा गाना, गपशप थींदी आहे, चिट चैट थींदी आहे, पंहिंजा राज़ तव्हां शेयर कंदा आहियो। अॼु असां हिकिड़ो स्पेशल प्रोग्राम अरेंज कयो आहे, ईद स्पेशल अव्हांजे संग संग प्रोग्राम जे हवाले सां। ऐं हिन ईद स्पेशल में असांजो स्पेशल गेस्ट बि आहे, यकीनन तव्हां सम्झी विया हूंदव, शमन अली मिराली साहब। जी शमन साहब, छा हाल वाला? बिल्कुलु ठीकु आहे, मज़े में तबियत सही आहे? साईं, असांजो ख़्वाबु हुयो तव्हां सां मिलण जो। वॾी महिरबानी। तव्हांखे पहिरियों त जॾहिं कैसेट्स तव्हां जॾहिं शुरू थियूं रिलीज़, उन वक़्तु ॾाढो ज़ोरो शोर सां जेको आहे सो जिते वञूं उते हलंदियूं, हाणे बि हलनि थी पियूं। ऐं उनखां बाद में तव्हांखे टीवी ते ॾिठोसीं, पर इतफ़ाक़ अहिड़ो थियो असां कंहिं फंक्शन में मिली कोन सघियासीं। तव्हां सां मिलण जो तमामु घणो शौक़ु इश्तियाक़ रहियो ऐं अॼु हिन ईद जे पुरमुसरत मौक़े ते पाण मिली बि वरितोसीं, नाज़रीन सां बि गपशप हले पई, उहे बि असांखे गॾु ॾिसनि पिया। तव्हां इहो ॿुधायो सर, इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहे तमामु घणा सुवाल तव्हां थी चुका हूंदा, त मतिलबु जेको तव्हां ॻाइण जो जेको सिलसिलो शुरू कयो, उहो मतिलबु कंहिंखां इंस्पायर थियो, मतिलबु कंहिंखां तव्हां मुतासिर थियो,
हूअं त तव्हां खां इहो सवाल करणु माना फज़ूल आहे त कॾहिं खां शुरू कयो तव्हां? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो आर्टिस्ट हूंदो आहे उहो बचपन खां ई हुनखे शौक़ु हूंदो आहे, पर हिकिड़ी इंस्पिरेशन या मुतासिर माण्हू कंहिं न कंहिं माण्हू खां थींदो आहे। तव्हां कंहिंखां मुतासिर? हाँ सही साहब, तव्हां सवाल कयो मूंखां त ईअं सम्झो त असांजे घराणे में मौसीक़ी पहिरियां ई शामिल हुई। छो त मुंहिंजो बाबा साईं वालिद साहब लाल बख्श मीराली हू ख़ुदि पाण सिंगर हुयो, पर हू ईअं सम्झो त फुकरा जीअं दरगाहनि ते पीरनि फ़क़ीरनि ते हा फुकराई कलाम, ऐं शुरूआति मुंहिंजी ईअं ई सम्झो फुकराई कलामनि खां इन्हनि खां थी, अञा ताईं बि ॻायां पियो। बहरहाल मां पंहिंजे बाबा साईं खां तमामु घणो मुतासिर थियो। माशाअल्लाह, तव्हां माना पंहिंजे वालिद साहब खां घणो मुतासिर? जी जी। त तव्हांखे मुंहिंजी स्टोरी थोरी घणी मिले थी, मां बि पंहिंजे वालिद साहब खां घणो मुतासिर आहियां। उहो मतिलबु राग खे सम्झंदो आहे, ॻाइण वारो प्रोफेशन न आहे हुनजो, गाईंदा न आहिनि, पर तमामु वॾी टेस्ट वारा आहिनि, ॿुधंदा आहिनि। मतिलबु मूंखे नंढे हूंदे खां ई हुननि ट्रेंड कयो पंहिंजे हिसाब सां, सुठियूं सुठियूं शयूं ॿुधंदा आहियूं, क्लासिकल फुकराई कलाम हे हो। ख़ैर उन खां बाद में जेको तव्हांजो स्टेप आहे, तव्हांजो दोस्त हुई तकिड़ो ॻाए पियो हाणे, हा हा, इन जो ॻाइण मूंखे कीअं थो लॻे? फर्स्ट क्लास, माना जीअं ॻाइणो सुठो तहिड़ो वरी शाइर बि सुठो आहे। हा साईं, हा हा। तव्हां को सिखियो आहे छा ॻाइण पे? हा बसि मिड़ई इहो थोरी घणी कॉपी कंदो आहे मुंहिंजी। असांखे त लॻे थो जी जी, त मां सम्झां थो उथण सां फनकार थियो आहे, सुते सुते को जाॻियो आहे फनकार थियो आहे। हा बिल्कुलु सही, न की सूर अॻ में ई दिलि में समायल आया। हा हा, ॿियो ख़ैर आहे साईं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। त सही साहब छा हाल आहे न? सर अलाह जो शुक्र आहे, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ख़ैर साईं, कलाम ॿुधाईंदा थियो साईं? कलाम लाइ त वेठा आहियूं, शमन साहब ऐं मां तव्हांजी ख़िदमत में। हा साईं। हा साईं, तव्हां कहिड़ो कलाम ॿुधायो? ज़ामिन अली जो। हा साईं, हुकुम कहिड़ो ॿुधणु पसंदि कंदा? इहो इश्क न इश्क हो चर्चो रहो, हींअर ई तव्हां पंहिंजी पसंदि जो गानो ॾिसंदो साईं। ठीकु साईं। तव्हांखे, तव्हांजे घर वारनि खे सभिनी खे वरी बि ईद मुबारक। तव्हांखे बि साईं, शमन साहब खे ईद मुबारक। महिरबानी, महिरबानी साईं, अल्लाह हाफ़िज़। साईं जन कॉल कई ऐं उनखे ॾिसणो आहे ज़ामिन अली जो गानो, अचो त गॾिजी ॾिसूं था। हाणे वरी पोइ वटि शमन अली मीराली साहब सां गुफ़्तगू कंटिन्यू कयूं था। जी शमन साहब, असांजी ॻाल्हि हुई त अॼुकल्ह को बि सिंगर थी सघे थो। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त जेको अॼुकल्ह जेके सहूलियतूं कंप्यूटर ॾिनियूं आहिनि, त भई अगरि तव्हां हिकिड़ी लाइन नथा करे सघो तव्हां हुनखे केतिरो बि रिपीट करे आख़िर तां मतिलबु लाइव में जेको हूंदो मज़ो लाइव पर असल सही साहब मां तव्हां ॿुधायां उनजो मज़ो टेस्ट बि हुई। हा, हर शइ परफेक्ट उनखे यादि करिणो पवंदो हुयो। को बि गीत या कलाम काफ़ी उहा पूरी उनखे माना ज़हन में विहारे, हर शाइरी यादि हुजे, धुन यादि हुजे, ऐं तॾहिं असां जॾहिं ॻाईंदा हुआसीं त असां पूरो कलाम हली वेंदो हुयो, रिकॉर्ड थी वेंदो हो, त असां थोरी बि ग़लती थी वई त वरी उहो ॿीहर शुरू रिपीट थींदो। हाणे ई कोन थो थिए, हाणे थोरी मिस्टेक थी हाणे माना आसानी आहे, हाणे ॻाइणो आसान आहे, हाणे शुरू आहे बसि। छो त मशीनियूं रेडियो अची वियूं आहिनि, कंप्यूटर सॼो सिस्टम थी वियो आहे, थोरी बि ग़लती आहे बाबा हुनखे थोरो हेॾे होॾे करे वरी ॿीहर शुरू करे ॾियो। हिन सां गॾु नाज़रीन हिकिड़ी ॿी कॉल अची रही आहे, रिसीव था कयूं, हुन खां बाद में गुफ़्तगू कंटिन्यू था कयूं। हेलो सलाम अलैकुम सर। साईं वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि सर? साईं मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां, अल्लाह जो शुक्र आहे, तव्हांजी दुआउनि। तव्हांखे पहिरियों त लख लख मुबारकूं हुजनि ईद जूं। खैर मुबारक साईं, तव्हांखे मुबारक हुजनि। महिरबानी, ख़ैर मुबारक। अच्छा इहो ॿुधायो तव्हां केरु पिया ॻाल्हायो ऐं किथां पिया ॻाल्हायो? मां साईं ख़ादम हुसैन भुट्टो थो ॻाल्हायां, मोहब्बत और जतो ई मां। माशाअल्लाह।